खैरपुर रिपोर्टर अब्दुर्रज़ाक शर सनी राब्ता कमेटी तालका कोट डीजीजे सदर मौलवी इस्माइल ब्रोजी सरबराह में मौलवी जमील अहमद अली मुराद उस्मानी मौलवी मोहम्मद इलियास मौलवी लाला इमरान उस्ताद मोहम्मद सारंग शंबाणी मोहम्मद असद टामरी एबियन अगवान अवामी प्रेस क्लब कुंभते पुलिस स्टेशन जे एसएचओ मोहम्मद असलम लगारी ते इल्ज़ाम लगाईंदे चयो त 12 रबीउल अव्वल जी मुनासिबत सां झंडा लगाया हुआ पर रात के वक्त एसएचओ ज़बरदस्ती झंडा लाराया जो अमल गैर कानूनी आहे। हिननि एसएचओ खे चितार ॾींदे चयो त अगर हू पाण झंडा नथो हणे त असां धरणो हणंदासीं ऐं एहतजाज जारी रहंदो जेसीं ताईं उनखे न हटायो वेंदो। रात जमात जा परचम जी शहर में नथा आहिनि पुलिस लड़ाई एसएचओ कुंभ के खिलाफ कल एहतजाजी प्रोग्राम रखियल हो ज़िले इंतजामिया के राब्ते से मुलतवी किया हो मगर एसएचओ कुंभ जो जानिबदार से बंगार वाली पॉलिसी से कायम है वो शहर के अमन के अंदर मजहबी फ़िरका वाली की तरफ धकेलण की कोशिश पियो करे जंहिंजी असां मज़म्मत कयूं था पिया। असांजो मुफ़त जेको आहे एसपी साहब जी तरफ़ रवानो आहे फाइनल ॻाल्हि इंशाअल्लाह उनखे बाद में जमाती जेको लाहेमल आहे हुनजो ऐलान कंदासीं। बाक़ी असांजो वाज़ हिकिड़ो मुतालबो आहे कि जेके पीस कमेटी जे अंदरि उलमा इकराम ॿिन्ही तरफ़नि जे उलमा इकराम जा जेके मुआहिदात आहिनि शामिल आहिनि उन ते अमल करायो वञे। जेकॾहिं उन ते अमल न थियो इंशाअल्लाह जमात सुन्नी हक़ा कमेटी ज़िला ख़ैरपुर जे तरफ़ां तालका कोट जी जे तरफ़ां हिकिड़ो मुनज़म सुभाणे ताईं एहतजाजी तहरीक जेको एसएचओ असद लगारी के खिलाफ़ इंशाअल्लाह शुरू कंदासीं। उन एहतजाज जे लाइ ज़िलई कारकुननि खे ज़िम्मेदारनि खे जेके बि जंहिं हद सां इलाइक़े सां तालुक़ रखनि था पिया उहे भरपूर नमूने सां एहतजाज खे क़ाइमु रखनि ऐं जेको एहतजाजी मैसेज ईंदो उनखे फॉरवर्ड ते रखनि ऐं बिलख़ुसूस पीस कमेटी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे इन हथ धर्मी जो जेको